अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंध टीवी न्यूज़ जो प्रोग्राम राजधानी टाइम ऐं मां आहियां तव्हांजो मेज़बान नज़ीर चाण। नाज़रीन, हिकु तरफ़ खिते में जेकी जंगी सूरत हाल आहे उहा अञा ताईं बरक़रार आहे, त ॿिए तरफ़ सिंध अंदरि जेकी सियासी सरगर्मियूं आहिनि उहे इंतिहाई तेज़ीअ सां वधी रहियूं आहिनि। इन सिलसिले में गुज़िरियल ॾींहुं जेको आहे सो GDA ऐं फंक्शन लीग जे अॻुवाणनि JUIF जे सरबराह मौलाना फज़लुर रहमान सां मुलाक़ात कई ऐं उन मुलाक़ात खां पोइ छा सिंध अंदरि के नवां सियासी इतिहाद ठही रहिया आहिनि या जेको आहे सो का इलेक्शन जहिड़ो माहौल जेको आहे सो पैदा थी रहियो आहे। ऐं इन्हनि जेकी मुलाक़ात कई उन्हनि में ख़ासि तौर ते हुननि जे रूहानी पेशवा पीर साईं पागार जा फर्ज़ंद राशिद हुसैन शाह राशिदी ऐं GDA अॻुवाण ऐं चाचा मोहम्मद ख़ान जुण जे उन्हनि मौलाना फज़लुर रहमान सां मुलाक़ात कई ऐं इन मुलाक़ात दौरान ऐं सिंध जी सियासी सूरत हाल ते असां उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। ऐं वॾी महिरबानी साईं राशिद हुसैन शाह राशिदी ऐं चाचा मोहम्मद ख़ान जुण जा। सर, वॾी महिरबानी तव्हां सिंध टीवी न्यूज़ खे टाइम ॾिनो। छा था सम्झो राति मुलाक़ात थी को नओं इतिहाद थो ठहे या जेको आहे सो जीअं मेल मिलाप सियासी सियासतदाननि जा हूंदा आहिनि अहिड़े तरीक़े सां तव्हांजो राब्तो? पहिरियों त हिकिड़ो तानो हूंदो हो GDA ते जो इलेक्शन जे ॾींहंनि में हे कमु कंदा आहिनि वरी सुम्ही पवंदा आहिनि। हाणे जॾहिं असां ख़िदमत करणु चाहियूं था ग़रीब मज़लूम आवाम जी, त हे सवाल अचनि था जो बाबा कहिड़ो इतिहाद थो ठहे, इलेक्शन अचे थो या तव्हांजो मक़सदु छा आहे। मक़सदु सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु आवाम जी ख़िदमत, पाकिस्तान जी मज़बूती ऐं मज़लूम ईरान जी सपोर्ट, मज़लूम ईरान जी सपोर्ट बग़ैर कंहिं फ़िरके जे, बग़ैर कंहिं लालच जे। हे असां ॿुधाइणु चाहियूं था माण्हुनि खे जो असांजे वालिद मोहतरम पीर साहब पगारे बि ईरान लाइ दुआऊं बि करायूं आहिनि जेके असां करे सघूं था ऐं आवाज़ बि उथारी आहे। ॿियो को एतिरो ख़ासि को इलेक्शन जो मक़सदु न आहे, न इक़्तिदार जी लालच आहे ऐं नॉर्मल रूटीन आहे। GDA ऐं फंक्शन लीग ओचितो सरगर्म थी वियूं आहिनि, इन में को शक न आहे ऐं सरगर्म थियणु घुरिजे। सियासतदाननि जो, सियासी पार्टियुनि जो इहो कमु आहे। पर कुझु ॾींहं पहिरीं तव्हां बशीर मेमून सां बि राब्तो कयो, मुलाक़ात थी, छा को नवाज़ शरीफ़ सां बि राब्ते जा इम्कान आहिनि? न, नवाज़ शरीफ़ साहब सां राब्ते जा इम्कान हिन करे असांजा न आहिनि जो हो हिकु त ज़ाती तौर ते आसिफ़ अली ज़रदारी साहब हुजे या नवाज़ शरीफ़ साहब हुजे, हे पीर साईं पगारे जा ज़ाती दोस्त आहिनि पर हम ख़्याल न आहिनि। मतिलबु पीर साईं जो मंशूर हे आहे जो अवाम राज़ी रहे त अल्लाह राज़ी थींदो। ॿियनि जो मंशूर हे आहे जो इक़्तिदार राज़ी रहे, इक़्तिदार वारा राज़ी रहनि ऐं झंडो असांजी गाॾियुनि ते हुजे ऐं असां हुक्मरानी कयूं त हे जीत जी निशानी आहे। असां चाहियूं था ऐं चऊं था अगरि इक़्तिदार कामयाबी जी निशानी हुजे हा पोइ त असां ख़ुदा न ख़ास्ता इमाम हुसैन जे ख़िलाफ़ु यज़ीद इक़्तिदार में हुयो, पोइ छा असां चई सघूं था जो यज़ीद खटी वियो? न। जीअं मज़लूम खे इमाम हुसैन खे क़यामत ताईं यादि कयो वेंदो त असां हुनजे पैरोकार आहियूं ऐं नक्शे क़दम ते हलूं था। असां बग़ैर मतिलबु कंहिं इक़्तिदार जे आवाम जी ख़िदमत करणु ॼाणूं था ऐं कयूं था। छा तव्हां सम्झो था त GDA या फंक्शन लीग ईंदड़ इलेक्शन में पीपल्स पार्टी खे टफ टाइम ॾेई सघे थी? हाणे बि ॾिनो हुयो टफ टाइम। हाणे बि जेके इलेक्शन गुज़री वई असांखे ख़बर आहे इलाही इलाइक़नि मां असां कामयाब थी चुका हुआसीं। मोहम्मद ख़ान जुनेजो साहब 1,40,000 वोट खयां त ऑपोज़िट मुखालफ़त में जेकी हुई जेको बि हुयो हुन 1,00,000-1.5 खां मथे हलिया विया। मतिलबु कहिड़े तरीक़े सां एतिरा वोट सॼे ॾींहं में सुबुह खां वठी शाम 5 बजे ताईं कास्ट थी नथा सघनि। हिन करे असां सां वॾे पैमाने ते धांधली ऐं ज़्यादती थी पर मुल्क में इंतशार न फैलिजी वञे, हिन करे असां सब्र करे वेही रहियासीं। चाचा मोहम्मद ख़ान, तव्हां कीअं था ॾिसो जेको आहे सो सिंध में पीपल्स पार्टी जी हुकूमत खे? हुकूमत से पर डिलीवर कुछ कान पई करे, विञाए पंहिंजी साख विञाए पई, साख बची करे राय वठंदो आम माण्हूअ खां त उतां खे दाऊं ॾींदो त भाउ कुझु कोन्हे। डिलीवर कुझु करे ई कान पई, सिर्फ़ु ॻाल्हियूं आहिनि। मुर्तज़ा जतोई ते केस दाख़िल थिया ऐं हेॾे ज़मींदार माण्हू ते चयो पियो वञे त बाइक चोरी जा केस दाख़िल थिया। तव्हां इंतकामी कार्रवाई था ॾिसो? इन NIL जे पॉलिसी जे करे त मुर्तज़ा लीडर थी वियो। हींअर उस जे तव्हांजे नौशहरे में हिननि खे बाक़ाइदे टफ टाइम ॾींदो। ॿियो इहो बि चयो पियो वञे त जीअं भाऊ सलाउद्दीन जुनेजो साहब पीपल्स पार्टी में आए, तव्हां GDA में आहियो, साईं राशिद साहब जे हवाले सां बि इहो चयो पियो वञे कुझु ॻाल्हियूं हलनि पियूं या अफ़वाहूं आहिनि त साईं सदरुद्दीन शाह राशिदी सां कंहिं क़िस्म जा इख़्तिलाफ़ बि आहिनि या न? साईं सदरुद्दीन शाह
असांजो वॾो आहे पीर साईं पागारे जो भाउ आहे, मां पुटु आहियां। इख़्तिलाफ़ अगरि हुजनि हा त साईं सदरुद्दीन शाह जे पुट ऐं असां या असांजे भाइरनि में हुजनि हा, जेकी अलॻि लीग आहे। हो असांखां सीनियर आहिनि। हो पीर साईं सदरुद्दीन शाह, पीर साहब ऐं हे वॾा जेके आहिनि बुज़ुर्ग, हिननि सां असांजो मुक़ाबिलो मैच ई नथो करे। ग़लति ॻाल्हियूं आहिनि ऐं अफ़वाहूं आहिनि। पीर साहब पागारे जो हींअर पहिरियों दफ़ो असां इहो बि ॾिठो आहे त नज़रियो बहितरीनु आयो आहे त नियाणियुनि खे तइलीम ॾियो। हे नज़रियो हाणे सोशल मीडिया जो दौरु आहे, हिन करे ईअं लॻे थो जो हाणे नओं नज़रियो आहे। हे साॻियो ई नज़रियो दरगाह शरीफ़ जो जेको बि पगारो हूंदो आहे हुनजो नज़रियो हे हूंदो आहे ऐं इहे लाज़िम आहे। तव्हांखे यादि हूंदो मरहूम पीर साहब पगारे जो बि इहो ई नज़रियो हुयो जो नियाणियुनि खे तालीम ॾियो। मौजूदा पीर पगारे जो बि साॻियो ई नज़रियो आहे ऐं अञा स्पीड वधाई आहे, अञा ज़ोर ॾिनो आहे जो बाबा नियाणियुनि खे तालीम ॾियो। अगरि घर में माउ तव्हांजी पढ़ियल लिखियल न हूंदी त औलाद जो छा थींदो? अहिड़े तरीक़े सां मतिलबु पीर साहब चाहे थो। तव्हां सम्झो था त मुस्तक़बिल में पीपुल्स पार्टी खे टफ टाइम सिंध में कहिड़े तरीक़े सां ॾेई सघे? छो जो अक्सर इहो तासुर ईंदो आहे या तासुर ॾिठो वियो आहे त सिंध में पीपुल्स पार्टी खां सवाइ ॿी का अहिड़ी मज़बूत पार्टी नज़र नथी अचे। मां चवां थो पीपल्स पार्टी हाणे पीपल्स पार्टी न आहे, हिकिड़ो माफ़िया आहे, गैंग आहे। हाणे हू माफ़िया अञा ताईं पंहिंजे लीडर जा क़ातिल छो नथी ॻोल्हे सघे? पीपल्स पार्टी में अधु खां वधीक पीपल्स पार्टी वारा असां सां राब्ते में आहिनि, अधु खां वधीक राब्ते में आहिनि ऐं हो चवनि था साईं रुॻो तव्हां हुकुम कयो, असां सुभाणे प्रेस कॉन्फ्रेंस करे अलॻि थी था वञूं। पीपल्स पार्टी त टुटण लाइ तयारु आहे। 50% पीपल्स पार्टी जा कारकुन हुननि खां बदज़ैन इज़तदार माण्हू बदज़ैन थी करे तयारु वेठा आहिनि। पर हाणे उन्हनि खे ख़बर आहे जो हाणे अगरि जल्दी कंदा त हुननि जी ज़मीननि ते, हुननि जी मिल्कियतुनि ते, हर शइ ते कब्ज़ो थी वेंदो। ज़ुल्फ़कार मिर्ज़ा है, लियाकत जतोई आहे, पीर मज़हरुल हक़ बि नाराज़ आहे। तव्हांजा राब्ता थिया आहिनि उन्हनि सां त जेकॾहिं मिर्ज़ा साहब त पीपल्स पार्टी में न आहे, लियाकत जतोई पीपल्स पार्टी में न आहे। पीपल्स पार्टी में जेके हिन वक़्तु वॾी उहिदनि ते ऐं सीटुनि ते वेठा हो बि सभु तंग लॻा पिया आहिनि ऐं दुआऊं कनि था अलाह साईं अहिड़ो माहौल अलाह जे हुकुम सां पैदा थिए जो असां पीपल्स पार्टी खे छॾे ऐं भॼूं। चयो पियो वञे त GTA जेकी माज़ी में इलेक्शन विड़ी उन में अक्सरियत नज़र अची रही हुई, रातो राति जेके आहिनि सो रिज़ल्ट नतीजा तब्दील कया विया। छा इहे अफ़वाह या हक़ीक़त आहे? असल में किथे थियो बि ईअं इलाही जॻहियुनि ते, किथे न बि थियो, पर जिथे न थियो हुते ऑफिसर जेके लॻल हुया इलेक्शन थियणु खपे अदलिया जी निगरानी में। इलेक्शन थिए थी DC, SP ऐं सरकारी टीचर्स, तपेदार, इंजीनियर, ठीकु आहे, हिननि जी निगरानी में इलेक्शन थिए थी त कहिड़ी उमेदु रखूं असां जेको तपेदार तव्हां खां 50,000 रुपया वठी पोइ तव्हांखे हिकिड़े वैसे जो सेल सर्टिफिकेट कढी ॾिए थो, हो कीअं मतिलबु ईमानदारी जो इलेक्शन कराईंदो? कीअं मुख़्तियारकार इलेक्शन कराईंदो ईमानदारी जो? हे सभु ऑफिसर करप्ट हुया ऐं हिन करे इलेक्शन सभु तबाह थी वई। मौलाना साहब सां तव्हां मुलाक़ात कई, तव्हां खां पहिरीं बिलावल भुट्टे ज़रदारी साहब मुलाक़ात कई ऐं चयो पियो वञे त बिलावल साहब खे जेको आहे सो वज़ीर आज़म आशीर्वाद रखियो त मौलाना साहब खे वफ़ाक़ में हुकूमत में शामिलु कयो। पोइ तव्हांखे लॻे थो त मौलाना साहब तव्हां सां गॾु हली सघंदो? कहिड़ो वज़ीर आज़म? शहबाज़ शरीफ़ साहब। शहबाज़ शरीफ़ त माण्हू ॾिसनि था, शहबाज़ शरीफ़ जे नाले ते को बि वज़ीर आज़म न आहे पाकिस्तान में। अलाए केरु वेठो आहे वज़ीर आज़म जी सीट ते। शहबाज़ शरीफ़ जेसि ताईं वज़ीर आला हुयो पंजाब जो तमामु कामयाबु हुयो। हाणे जो प्राइम मिनिस्टर थी वेठो आहे त ईअं लॻे थो जो हिन खे को ॿियो हलाए थो ऐं हे रुॻो ऑफिस में वेही करे पंहिंजो चहिरो ॾेखारे ऐं घर हलियो थो वञे। हो शहबाज़ शरीफ़ रहियो ई न आहे जेको चीफ मिनिस्टर शहबाज़ शरीफ़ हुयो। पर हिकिड़ी इहा बि ॻाल्हि माना अक्सर चई थी वञे या सिंध जे माण्हुनि में नोट कयो पियो वञे या चयो थो वञे त जेकी फंक्शन लीग आहे पीर साईं पागारे साहब वारा, उहा इस्टेब्लिशमेंट जी बी टीम आहे या सिर्फ़ु पाक फ़ौज जे हवाले सां ॻाल्हि ॿोल कंदो आहे? ऐं करणु घुरिजे पाक फ़ौज सां गॾु आहियूं, असां सभु गॾु आहियूं, पर चवंदा त जॾहिं बि जीअं नाणे जो इशू थियो, पाणी केनालनि जो इशू थियो, पर GTA ऐं फंक्शन लीग वाज़ह तौर ते उहो पावर शो, स्ट्रीट पावर शो न करे सघी। शुरूआति कंहिं कई? पीर साहब पगारो पंहिंजे रूहानी सफ़र ते हुयो जमायत में, हुते पाणी जी ॻाल्हि करे पीर साहब पगारे शुरूआति कई। तव्हां रिकॉर्ड ॾिसो। अच्छा, असां बिल्कुलु फ़ौज सां गॾु आहियूं बॉर्डर जे मामले ते, मुल्क जी मज़बूती जे मामले में, पर सियासी तौर ते असांजो पंहिंजो मंशूर आहे ऐं पंहिंजो हिकिड़ो
असांजो मतिलबु तरीक़ोकार आहे, हुनखे मतिलबु कोई अहिड़ी ॻाल्हि न आहे, कोई दुश्मनी बि न आहे, पर असां कोई यस मैन बि न आहियूं कंहिंजा। त तव्हां सम्झो था त मुस्तक़बिल में या जेको आहे सो सिंध में पीपल्स पार्टीअ खे टफ टाइम ॾियण में कामयाबु ईंदो? तव्हां ॾिसंदो अगरि नैब एक्टिव थी वञे, एंटी करप्शन डिपार्टमेंट एंटी करप्शन जे मिनिस्टर जे हेठां कमु थो करे, साॻा ई ऑफिसर आहिनि। अगरि वापडा डिफॉल्ट थींदो आहे त आर्मी अची करे संभालींदी आहे। अहिड़े तरीक़े सां अगरि एंटी करप्शन खे अहिड़ो को कानून पास कयो वञे जो जुडिशरी जे हवाले कयो वञे, या हिकिड़ो अलॻि इदारो एंटी करप्शन ठाहियो वञे जंहिंमें हुकूमत जो को अमल दख़ल न हुजे, पोइ पीपल्स पार्टी नज़र बि न ईंदी तव्हांखे। ऐं हुनजा मां वरी ॿुधायां थो, मोर देन 50% MPAs तयारु वेठा आहिनि जो असां मौक़ो मिले। या तव्हां हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे त पीपल्स पार्टी सिंध मां जी सिंध मां तयारु वेठा आहिनि 50% खां वधीक। अगरि को असां सां मुनाज़रो करणु चाहे थो त अचे ऐं ॻाल्हि करे असां साबित करे ॾेखारियूं था। उहो तयारु वेठा आहिनि। हाणे हुननि खे माराइणो बि न आहे, हुननि जी ज़मीननि ते कब्ज़ा बि न आहिनि कराइणा, पर तयारु वेठा आहिनि जो असांखे अलाह साईं मौक़ो ॾिए त असां जान छॾायूं हुन माफ़िया खां। पीपल्स पार्टी में वॾेराशाही आहे? पीपल्स पार्टी आहे ई वॾेराशाही। ऐं असल जेके ख़ानदानी वॾेरा हूंदा हुआ हो साइड में करे, हुननि जे ई ख़ानदाननि में हिननि हुक्मराननि जेके आहिनि पीपल्स पार्टी जा, ख़ानदाननि जे अंदरि झेड़ा कराए ऐं आर्टिफिशियल वॾेरा तयारु कराए ऐं असल वॾेरनि खे बेइज़्ज़तो था कराइनि। GTA पोइ इन सिलसिले में कहिड़ो अमल आलो आहे? ऑपोज़िशन वारो छा करे सघे थो? ऑपोज़िशन वारो पंहिंजे माण्हुनि खे हिननि जी इंतकामी कार्रवाइनि खां बचाए थी। सर अपोज़िशन जो कमु त आहे न आइनो ॾेखारणु। बिल्कुलु। असां त असेंबली में बि न आहियूं, ऐं असां ॿाहिरि वेठा आहियूं असेंबली खां, पोइ बि लखे ई माण्हू जेके असां सां आहिनि, करोड़े ई माण्हू जेके असां सां आहिनि, हुननि खे शेल्टर करे असां वेठा आहियूं। ऐं कंहिं ते केस थींदो आहे, कंहिंजी जाइ ते कब्ज़ो थींदो आहे, कंहिंजो क़त्ल थींदो आहे, जेतिरो थी सघंदो आहे असां ओतिरी मदद कंदा आहियूं। नाज़रीन, ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी आहे। GTA जे अॻवाननि सां, राशिद हुसैन राशिदीअ सां ऐं चाचा मोहम्मद ख़ान जुड़े सां वठणो आहे हिकिड़ी नंढड़ी ब्रेक खां पोइ वापसि अचूं था, ॿीहर ॻाल्हियुनि जो सिलसिलो शुरू कंदासीं। वेलकम बैक नाज़रीन, तव्हां ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो ॿुधी रहिया आहियो GTA जे अॻवाननि सां, राशिद हुसैन शाह राशिदी सां ऐं चाचा मोहम्मद ख़ान जुड़े सां ॻाल्हियुनि जे सिलसिले खे वधीक जारी रखूं था। चाचा मोहम्मद ख़ान, साईं बाहे फ़ैसिला बि कंदा आहिनि, तव्हां उमेर अब्बा बारे केस खे कीअं था ॾिसो, या जेको सिंध हुकूमत तरफ़ां कचे में ऑपरेशन कयो पियो वञे धाड़ेलनि जे ख़िलाफ़, इहो हक़ीक़ी माना में थिए बि पियो या जेको आहे सिर्फ़ु ॾेखारियो पियो वञे? इन ते असीं ॻाल्हाए नथा सघूं, असांजो हुन सां तालुक़ु कोन्हे। बाक़ी रही कचे में गवर्नमेंट चाहे त 2 ॾींहं बि धाड़ेल हली नथा सघनि। सिंध हुकूमत चए पई त असां कचे हाणे शुरूआति कई अथनि सिंध गवर्नमेंट, हाणे जे थोरा घणा वरितो आहे तहरीक त माण्हू पेश थियनि पिया, धाड़ेल पेश थियनि पिया। मुस्तक़बिल में ॾिसो था त कंहिंसां इतिहाद थी सघे थो, जीअं शाहिद खाकान अबाई साहब आहे, मुस्तफ़ा नवाज़ वारा खोखर साहब वारा तहरीक तहफ़्फ़ुज़ आहिनि, पाकिस्तान आहे। छॾे करे हिकिड़ो ग्रुप अलॻि ठहंदो, हुन सां बि इतिहाद थी सघे थो। इतिहाद त सभिनी सां कंदासीं, सिवाइ करप्ट ऐं ज़ालिम ऐं इहे जेके कब्ज़ा माफ़िया आहे, हिननि जे अलावा इतिहाद थी सघे थो। हिननि मां माण्हू टुटण लाइ तयारु आहिनि जेके कुझु गैरत रखनि था, हाल पंहिंजो रखनि था, ठीकु आहे, उहो टुटण लाइ तयारु। उहो वक़्त जे हिसाब सां मजबूरी में ख़ामोशी या इंतज़ारु पिया था कनि। कुझु ॾींहंनि में मजबूरी ख़तमु थियण वारी। तव्हां सम्झो था त जेको आहे सो मुस्तक़बिल में या ईंदड़ जेकी ही माहौल सरगर्मियूं थी रहियूं आहिनि, सिंध में को वॾो ब्रेक थ्रू अचण वारो आहे? पर 2 ॾींहंनि में तॾहिं ईंदो जे 2026 जो साल ख़तमु थियण खां पहिरियों इंशाअल्लाह हिननि जो ख़ात्मो। इहा वॾी ख़बर था ॾियो सर। ही 2026 जेके डिसेंबर 31 डिसेंबर ते जेके न्यू ईयर माण्हू कंदा आहिनि ऐं ख़ुशी में पटाखा फायरिंग कंदा आहिनि, पोइ तव्हांजे साम्हूं इंशाअल्लाह ख़ुशी में अञा वधीक आतिशबाज़ी बि थींदी ऐं ज़ालिम हुक्मरान खां जान थींदी। ज़ुल्फ़कार जूनियर खे कीअं था ॾिसो सर? ज़ुल्फ़कार जूनियर तमामु बहितरीनु खून
हिम्मत वारो नौजवान आहे, उनखे बि तंग कयो वियो आहे तमामु वधीक पीपल्स पार्टी वारा। हे जेके हुक्मरान कॾहिं उनजो पाणी बंदि कनि था, कॾहिं उनजी चोरियूं कराइनि था, कॾहिं उनखे धमकियूं मोकिलनि था, अञा ताईं उनखे कोई सिक्योरिटी ॾियण लाइ हुकूमत तयारु न आहे। हाणे असां हे सोचूं था अगरि हुकूमत उनखे सिक्योरिटी न ॾींदी त असां पीर साईं पघारे खे अर्ज़ु कंदासीं जो हुर मुजाहिदनि जी सिक्योरिटी ज़ुल्फ़कार जी में करे। इहा तव्हां सर ख़बर था ॾियो त माना जेकॾहिं पीर साहिब ज़्यादतियूं बंदि न थियूं, ज़ुल्म बंदि न थिया त ज़ुल्फ़कार जूनियर खे हुर मुजाहिद फोर्स जो सरबराह लाइ जेको आहे चयो सिक्योरिटी मिलंदी ऐं असां उनजो पूरो साथ ॾींदासीं। पीपल्स पार्टीअ खे छा था सम्झो त कहिड़ी तब्दीली अचणु घुरिजे जंहिंमां कहिड़ा माण्हू सरफ़हरिस्त आहिनि जेके पीपल्स पार्टी खे बि नुक़सानु ॾियनि था ऐं तव्हांजे विच में बि इख़्तिलाफ़ पैदा करण जी कोशिशि कनि था? असांजे विच में इख़्तिलाफ़ इन करे पैदा था कनि जो असांजो पंहिंजो ई जॾहिं मिलण जो मतिलबु दिलि न आहे पीपल्स पार्टी सां त असां छो कंहिंखे इल्ज़ाम हणूं जो फलाणो नथो चाहे फलाणो असांजो पंहिंजो दिलि मुतमइन न आहे, असांजो लीडर जो दिलि मुतमइन न आहे, असांजी आवाम जो दिलि मुतमइन न आहे जो हिननि सां हली करे ऐं भत्ता पुॼायूं वज़ीर आला खे, भत्ता पुॼायूं हिननि जे लीडरनि खे, भत्ता पुॼायूं बिलावल हाउस ते ऐं माण्हुनि जी ज़मीननि ते पोइ कब्ज़ा छॾाइण हथु ॾिनो वञे, उन गेम में असां शामिलु नथा थियूं। तव्हां कीअं था सम्झो त सिंध हुकूमत जो आख़िर जेको ही 2024 आहे इहो पूरो थींदे ॾिसण था अचो त आख़िर दिसंबर ताईं इंशाअल्लाह तव्हां तब्दीली ॾिसंदो, ॿी हुकूमत ईंदी ईमानदार। त मां दावो नथो करे सघां, हे मां चई सघां थो जो हिन हुकूमत खां 10 दफ़ा बहितर हूंदी ऐं 10 दफ़ा बहितर कमु कंदी, नौकरियूं न खपाईंदी, माण्हुनि जूं जाइज़ ज़मीननि ते कब्ज़ा न कंदी, माण्हू न माराईंदी, थाड़ेलनि खां वोटरनि खे तड़ियूं ॾियारे ऐं वोट न वठंदासीं। हे कनि था हुकूमत। नवनि सूबनि जे हवाले सां GDA या फंक्शन लीग जो वाज़ह पैगाम छा आहे? सिंध में त असां इंशाअल्लाह कमु कंदासीं, कराची बि सिंध जो हिसो आहे। असां रहीलियार खान में बि कमु पंहिंजो शुरू कयो आहे, बावलपुर में कमु शुरू कयो आहे, मुल्तान खां थींदा, लाहौर खां थींदा इस्लामाबाद आया आहियूं, हज़ारा ऐं मुज़फ़राबाद खां बि असांखे दोस्त फ़ोनूं कनि था, कश्मीर खां वठी कराची ताईं माण्हू पीर साहिब जी पार्टी में शामिलु थियण लाइ तयारु आहिनि। असां उहो कमु करणु निकिता आहियूं, ॿियो असांजो को इक़्तिदार हासिलु करणु असांजो मक़सदु न आहे, पर हे जेके करप्ट हुक्मरान आहिनि हिननि खे भॼाइणु असांजो मंशूर अथव। तव्हां सीनियर सियासतदान बि आहियो ऐं तव्हां सम्झो था त जेको पंजाब में तरक़ियाती कम थी रहिया आहिनि सिंध में उनजे भेट में छा थिया? पंजाब जे मुक़ाबले में सिंध में कमु बिल्कुलु न थियो आहे। पंजाब में इलाही सुठो कमु थियो आहे, माण्हू बि मुतमइन आहिनि, पर सिंध में कोई कमु न थियो आहे ऐं सिंध में जेके कमु थियनि था उहो पेपर्स में थियनि था, बिल पास थी था वञनि, ग्राउंड ते वञो त कुझु मुकमिल तौर ते जेको आहे चइजे त सिंध में अंधेर नगरी हली रही आहे। अंधेर नगरी खां बि वधीक थी वियो आहे, हिन करे जो अंधेर नगरी में कंहिंखे इंसाफ़ न मिलंदो हुयो। हिते इंसाफ़ न, हिते जाइज़ मिल्कियत बि कब्ज़ो थी थो वञे, अहिड़ो त कंहिं बादशाह जे दौर में, चंगेज़ खान जे दौर में बि न थियो। वफ़ाक़ में अञा मुलाक़ात जा इम्कान आहिनि के नून लीग सां, वफ़द सां या नवाज़ शरीफ़ सां, छो जो हो बि सीनियर सियासतदान आहे ऐं सिंध में नून लीग ख़ुशि रहे ज़रदारी लीग सां, ऐं ज़रदारी लीग ऐं नून लीग पाण सां हिक ॿिए सां ख़ुशि रहनि, गॾु घुमनि, गॾु सुम्हनि, गॾु वेहनि, गॾु खाइनि, हिननि सां असांजो कोई इम्कान। इमरान ख़ान जे हवाले सां तव्हां छा चवंदो? इमरान ख़ान जे हवाले सां हे चवंदासीं जो अदालत में जॾहिं केस हले थो, हुनजो मसइलो अदालत सां आहे त हुन में ॻाल्हाइण बि मुंहिंजे ख़्याल में जुर्म आहे। जो जेको अदालत में केस हले थो त उहो फ़ैसिलो अदालत खे ॾियणु खपे ऐं वकील सुठा हुजणु खपनि, केस हलणु खपे। इमरान ख़ान बाक़ी असां हुन ते को कमेंट नथा कयूं। इहो माना ॻाल्हि कजे त GDA फंक्शन लीग करे मिली करे पीपल्स पार्टी खे सिंध में टफ टाइम ॾेई सघनि थियूं। GDA जे अंदरि शामिल आहे फंक्शन लीग, गुलाम मुर्तज़ा ख़ान जतोई, ज़ुल्फ़िकार मिर्ज़ा साहब, पर गुलाम मुर्तज़ा ख़ान जतोई पाण चए थो त मुंहिंजे ख़िलाफ़ु इंतकामी कार्रवाइयूं आहिनि, रोज़ कोर्टुनि में पेशी ते बीठो आहे। पर असां वरी चऊं था बार बार तव्हांजे काम ॾियूं था हुकूमत खे बि जो कार्रवाई हिकु हद ताईं कयो, वधीक कंदो त सुभाणे तव्हां ते बि कार्रवाई थी सघे थी।
जेकी अॼु ताईं पीर साहब जो मंशूर ई न आहे इंतकामी कार्रवाई, पर अगरि हे बाज़ न ईंदा त वरी मजबूरी में असांखे बि पंहिंजो स्टैंड सख़्तु करिणो पवंदो, पंहिंजो मौक़िफ़ सख़्तु करिणो पवंदो। उहे सख़्ती बर्दाश्त न करे सघंदा। तव्हां जेकी 2026 ताईं आख़िर ताईं ॻाल्हि कई त जेकी ही सरगर्मियूं आहिनि इहो इन जो हिसो त न आहे? न बस आहे, बिल्कुलु हिसो आहे। असांजो हर क़दम हुक्मराननि खे जेको हुकूमत कनि था उन्हनि खे हुकूमत खां भॼाइण लाइ हे हर क़दम हुनजो हिसो आहे। पीपल्स पार्टी जा जेके मुखालिफ़ हूंदा उन्हनि सां इतिहाद थी सघे थो जीअं MQM आहे? जे पीपल्स पार्टी जे ख़िलाफ़ु जेको बि असांजो भाउ असां कंदासीं, छो न कंदासीं। मुस्तक़बिल में टफ टाइम ॾींदो इंशाल्लाह, अलाह त रखो, अलाह उमेद करण लाइ बि आहे। शुरूआत त थी वई आहे। असां मुतमइन आहियूं हींअर जुडिस जे थ्रू जे इलेक्शन करायो, हींअर ई तव्हांखे अच्छा कारा नज़र अची वेंदा त सिंध जी आवाम छा थी चाहे। या त लिकियल ॻाल्हि कान्हे, तव्हां खां कंहिंखां लिकियल कान्हे। हाणे अगरि अॻिलो प्रोग्राम बि इंशाल्लाह तव्हां सां कंदासीं त हुनमें सबूत सां मां ॻाल्हि कंदुमि जो फलानी ज़मीन मिल्कियत ते फलानी जॻहनि ते पीपल्स पार्टी वारा कब्ज़ो करे कराची में वेही रहिया आहिनि ऐं कंहिंखां 2 अरब रुपया घुरनि था, कंहिंखां 5 अरब रुपया घुरनि था हुनजी ज़मीन ख़ाली करण लाइ। जतोई साहिब चई चुको त मुंहिंजे ज़मीन ते कब्ज़े लाइ जेको आहे कब्ज़ो आहे, इहा हक़ीक़त आहे। हा, पोइ जेका शादी कई न हिननि जे भाणे जे, उहो ठा न थी सघे थो, अलाए छा अलाए ज़रूरु किसा था असांजे वास्तो कोन्हे। हा, त उन्हनि जी बनीअ ते त कब्ज़ो आहे ई तरफ़। अमीर बख्श भुट्टो पीपल्स पार्टी सां हिननि जी ज़मीन ज़रदारी साहब वरिती आहे, उनखां पोइ ज़मीन आहे खाते में 3.5 एकड़, पोइ हुनजो खातो ठारायो आहे को 9,000 एकड़ जो, जेके सरकारी ज़मीन गॾु हुई हुनजो बि खातो फिट कराए छॾियो आहे। मुख़्तियार कार पंहिंजो लॻाए, AC पंहिंजो लॻाए खाता फिट कराए छॾिया, को पुछण वारो ई न आहे। कुझु पीपल्स पार्टी जा जेके कुझु MP या MNA आहिनि उन्हनि जो इहो चवणु आहे त फंक्शन लीग ऐं GTA जेकॾहिं ॿई बि मिलनि त असांखे शिकस्त नथा ॾेई सघनि। इहो आख़िर पोइ परेशान छो था थियनि, पोइ आराम कनि, ख़बर पइजी वेंदी, आराम सां वेहनि, कुझु ॾींहंनि में ख़बर पइजी वेंदी। सर वॾी महिरबानी राशिद साहब, चाचा मोहम्मद खान जुनेजो साहब। नाज़रीन तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी ऐं GTA फंक्शन लीग वारनि जो इहो चवणु आहे त मुस्तक़बिल में सिंध अंदरि पीपल्स पार्टीअ खे टफ खां टफ टाइम ॾिनो वेंदो ऐं हिननि इहा उमेदु ज़ाहिर कई त जेको आहे सो पीपल्स पार्टी खे सिंध में जेको आहे सो वॾे पैमाने ते शिकस्त अचण जा बि इम्कान आहिनि। तेसीं ताईं ईंदड़ प्रोग्राम ते इजाज़त ॾींदा पंहिंजे मेज़बान नज़ीर चाहण खे। अलाह भाई।